खबर शामिल करना सी आवाज़ इन न्यूज़ चैनल मौजूद रानीपुर रूरल हेल्थ सेंटर में हलंदड़ बेनज़ीर इनकम सपोर्ट निशोनुमा प्रोग्राम हमल वारी औरतुन तोड़े ॿारनि खे मिलंदड़ सरकारी वज़ीफ़ो में मज़कूरा सेंटर जे इंचार्ज रियाज़ शेख अब्बास शरईं कोरम मला डोम की डिवाइज़र होल्डर माफ़िया औरतुन जा पैसा कढी करे ऐं संदसि अमलो फ़ी केस ते 1000 रुपये खां 1500 रुपया गैर कानूनी तौर ते रिश्वत वसूल करे रहिया आहिनि ऐं बाअसर तोड़े यारनि दोस्तनि जी सिफ़ारिशुनि ते कमु करणु लॻा। केतिरियूं ई ग़रीब मिसकिन औरतूं सुबुह 4 बजे खां शाम 5 बजे ताईं निठण उस में सख़्त गर्मी में कलाकनि जा कलाक इंतज़ार करे सिफ़ारिश या रिश्वत न हुजण जे करे बेवस बणिजी रोज़ जा चक्कर खाई मायूस थी वापसि हलियूं वञनि थियूं। मुतासिर औरतुनि पारां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां ग़रीब मिसकिन औरतूं परे परे खां कशाला करे किराया भाड़ा भरे सख़्त गर्मी में मज़कूरा सेंटर ते कम लाइ अचूं था त मज़कूरा सेंटर ते कमीशन ते गैर कानूनी तौर ते प्राइवेट डिवाइस होल्डर महबूब डोमकी जेको कंप्यूटर ते विहारे हर ईंदड़ मिसकिन औरत खां नाजायज़ रिश्वत पिणु वसूल करे थो। अहिड़े अमल में मथां नाले वारा ज़िम्मेवार अमलदार तोड़े स्टाफ वारा बराबरि जा शरीक आहिनि जेके करप्शन खां बग़ैर कमु करण जे लाइ तयारु न आहिनि। मुतासिरन औरतुनि पारां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म पाकिस्तान वज़ीर आला सिंध चेयरपर्सन बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम समेत आला अख्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कियो त असांजे हिन अहम मसइले ते ख़ुसूसी तवज्जो ॾेई करे मज़कूराना अहल राशिन रानीपुर सेंटर जे इंचार्ज ऐं संदसि अमले ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांजो जाइज़ मसइलो हल कराए असांखे मज़कूरा बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम निशोनुमा प्रोग्राम मां मिलंदड़ वज़ीफ़े वारी रक़म खे यकीनी बणायो वञे। हीअं मां टोकन नहीं टोकन सुबह वाला जो छाजरे सुबह खां वठी त वेठी हो न तो ता टोकन न खनंदो जो सवे टोकन बाबा की टोकन लिया इंदी रही ऐ ता टोकन ता हम लोग ता इनका का तो टोकन मिला से ना कोना गए सकना से छाजे करे सवे सब टोकन ले ऐ मां टोकन उतार देना जे मां काम करे सका मते ता टोकन में इनका अगर मां टोकन लगी तायरा के जो चोंदी प्ले चोटा का टोकन मिला से ना कोना गए सकना से छाजे करे सवे सब टोकन ले ऐ मां टोकन उतार देना जे मां काम करे सका मते ता टोकन में इनका अगर मां टोकन लगी तायरा के जो चोंदी प्ले माली है जो टोकन लगा है तो अभी वाली हाल आवाज मत निकली दे ना यो आयो ये वीडियो हां